अस्सलाम वालेकुम दोस्तों, हिकिड़े ॿिए व्लॉग में मूंखे भली करता अचूं। अॼु असांजो पेपर थी वियो आहे, सो ॾाढा ख़ुशि आहियूं। बाक़ी मोकलूं बची वियूं 10-11। मुंहिंजो छो न मूंखे नमल जो ॿियो पासो ॾेखारियो। हे आहे गेट नंबर 1, हितां खां मां एंटर थींदो। इन खां पोइ हिन राइट साइड ते आहे इहो बस स्टैंड, हिते सभु नमल जूं बसिस बीठियूं आहिनि। इन खां पोइ हिन साइड वरी जेको हीअ फैकल्टीज़ जे लाइ पार्किंग आहे, हीअ ट्रांसपोर्ट ऑफिस परियां। ऐं सिधो ईंदासीं त वञी रशियन ब्लॉक पुॼंदासीं। उहो अॻिते आहे, उनखां पहिरीं मूंखे ॾेखारियां हे आहिनि हॉस्टल्स, बॉइज़ हॉस्टल्स जेके आहिनि से इहे आहिनि। हिते असांजा माशाल्लाह काफ़ी सारा दोस्त रहंदा आहिनि। केॾी महिल उन्हनि दोस्तनि सां मूंखे कचहरी कराए बि हिन महिल मिलिया। ऐं हे आहे मस्जिद, तक़रीबन सेंटर ते आहे। पहिरियों एडमिन ब्लॉक आहे इहो, जिते ॿ झंडा ॾिसो पिया। वॾो बस स्टैंड आहे ऐं पंहिंजो ई पंप बि हिते लॻायो छॾियो अथनि, त कीअं ॿाहिरि वञिणो ई न पवे बसिस खे। ऐं इहो सेक्शन आहे जिते हिकु कैफ़े बि आहे, गॾोगॾु धोबी घाट बि अथनि। ऐं ॿियूं कुझु शयूं शायदि आहिनि हिते। हे वरी मोटरसाइकिल जी पार्किंग आहे। जेके दोस्त हॉस्टलाइट्स आहिनि उहे हिते बीहारींदा हूंदा, ॿिया हिननि जा स्टाफ वारा। नमल हाणे तरक़ी पई करे, वरी नओं ब्लॉक पे ठाहे परियूं। उहो अंडर कंस्ट्रक्शन आहे, सो इंशाल्लाह इहो जल्द पूरो थियण वारो आहे। हाणे घणी देरि कोन अथसि। हीअ मस्जिद आहे। कॾहिं कॾहिं असां बि जुमे ते मिड़ई इहो दर ॾिसंदा आहियूं। हीअ आहिनि बॉइज़ हॉस्टल्स। तव्हां जे वञो अंदरि ईंदो, अंदरि रुगो बि वेठा आहिनि पंहिंजा भाऊ वारा। ऐं हिन तरफ़ इहो ब्लॉक आहे जेको कंस्ट्रक्शन में आहे। जॾहिं ठहंदो त पोइ मूंखे ॾेखारींदासीं कीअं थो ठहे, कीअं थो लॻे। पाण हलूं था हिन पासे, मूंखे ॾेखारियां थो ऑडिटोरियम। ऐं हिन सां गॾु हे ब्लॉक आहे। हिन में कुझु क्लासिस थींदियूं आहिनि। एक्चुअली आहे ऑडिटोरियम वारो ब्लॉक, सलाम ब्लॉक ॾिसो पिया, जिना ऑडिटोरियम। ऐं हिन सां गॾु कुझु सेक्शन, कुझु मुंहिंजे ख़्याल आहे क्लासिस हलंदियूं आहिनि हिते। जिनखे वाईफाई वग़ैरह सेट कराइणो हुजे त उहो बि हिते रूम आहे IT वारो, उन में ई लॻाए ॾींदा आहिनि। हिननि वटि जेॾीमहिल ईंदो नमल में त हिननि जा ई वाईफाई हलंदा आहिनि, ॿिए कंहिंजो कुझु हले ई कोन थो। हे उहो रस्तो आहे जेको सिधो सेंट्रल कैफेटेरिया ॾे वञे थो। सेंट्रल कैफेटेरिया ॾिसणो अथव त पोइ ई वीडियो ॾिसिजो, हुन में मां ॾेखारियो सेंट्रल कैफेटेरिया। हीअ रस्तो सिधो सेंट्रल कैफेटेरिया थो वञे। पोइ हिते जेको साम्हूं ब्लॉक आहे सो आहे रूमी ब्लॉक, जंहिंमें डिप्लोमास कोर्सिस वग़ैरह इहे थींदा आहिनि। इंग्लिश जो डिप्लोमा ऐं ॿियूं कुझु लैंग्वेजिस जा जेके आहिनि उहे हिन में थींदा आहिनि। कुझु तुर्किश बि आहे, इंग्लिश बि आहे, आइल्स वारा, इहे सभु हिते आहिनि। पोइ वरी जे हीअं हिन पासे हलूं, पोइ इहो साम्हूं आहे गेट नंबर 2, ॿाहिरि वेंदा आहियूं। हिन तरफ़ मस्जिद जे साम्हूं बि इहे लॉन आहे, हिते अक्सर वेंदा आहियूं। ऐं हिते स्टूडेंट्स वेट कंदा आहिनि, जिन जो को बि अचणु वञणु आहे। हिन ते बसिस ते मोस्टली उहे वेट कंदा आहिनि। इहो आहे चना ब्लॉक। इहो जना ब्लॉक, हे जेको ॾिसो पिया, हिन ते वॾो नमल जो लोगो लॻल आहे। यूनिवर्सिटी में स्टार्ट थींदा आहियो अचणु।
शुरू में इहो नज़र ईंदो तव्हांखे। ऐं हिन में एकेडमिक्स ब्रांच, एग्ज़ामिनेशन ब्रांच ऐं बाक़ी जेके बि एडमिन रिलेटेड मामला आहिनि से हिते ई हलंदा आहिनि। कुझु वरी हिन पासे बि थींदा आहिनि, पर हिन पासे घणो न आहे, ऑफिसिस घणा न आहिनि, घणो थोरो इहो ई आहे। ब्लॉग में सन्यो टर्व करियो। ये ब्लॉग तो जितां खां वञा सभु मामला हल थींदा आहिनि। कंहिंजी फीस फाथल हुजे, कंहिंजी चलो फाथल हुजे, हिते सभु मसइला हल थींदा आहिनि। असां बि हलंदो वञा मसइला हल करणु हिते आहियूं। स्कॉलरशिप्स, एग्ज़ामिनेशन्स, कंहिंखे को स्क्रिप्ट कराइण हुजे, कुझु ॿियो हुजे, सभु मसइला हिते ई हलंदा आहिनि। इहो वरी कमु वारी त हिनखे यादि करे छॾियो हमेशह। जेके ईंदड़ शागिर्द आहिनि उन्हनि खे यादि हुजणु घुरिजे, उन्हनि खे सॼी 4 सालनि में कमु ईंदी, उन खां पोइ बि कमु ईंदी। जेके हमरा वेठा आहिनि सभु असांजे कम लाइ वेठा आहिनि।